अकबर भाई तव्हांजो एहतिजाज कहिड़े वास्ते थी लाइ हिन तरह तो तफ़सील ॿुधायो। दादा असांजो एहतिजाज इन जे लाइ त असांजे कोस्तान जे इलाइक़े सिंधड़ी जो रहिवासी आहे शेर मोहम्मद बारी जो जेको सिंध बलूचिस्तान जे बॉर्डर ते रहे थो। कुझु ॾींहं पहिरियां जेको मलिक असद जो ख़ासि माण्हू आहे कादर डुदर जंहिं पंहिंजे गॾमिलनि सां गॾिजी हुननि जे मथां हमिलो कयो, पोइ पंहिंजी निजी दिलि में 2 टे ॾींहं रखियाऊं जे मथां वहशतानो तशदुद कयो वियो। इन खां पोइ उनजे मथां वंगारू एसएचओ जेको गुलाखान आहे उन सां मिली करे उनजे मथां कूड़ी FIR दाख़िल कराई वई। ऐं उहे जेके मलिक असद सिकंदर उन सां जॾहिं बि कंहिं सियासी इख़्तिलाफ़ रखिया आहिनि, जॾहिं बि उन सां सियासत कई आहे, जीअं असांजो क़ाइद जमील अहमद बारी जो जंहिं उन सां बग़ावत कई, उनजे मथां तरह तरह ज़ुल्म थिया। ऐं इन खां पोइ अॼु बि उहो सिलसिलो अॼु बि जारी आहे। ऐं कोस्तान में अॼु बि ज़ुल्म जबर अॼु शेर मोहम्मद बारी जो को बि ॾोह कोन्हे, उनजे मथां कूड़ियूं FIR दाख़िल कराई वयूं। उनजो ॾोह इहो सिर्फ़ु आहे उन हिकु सरदार निज़ाम सां बग़ावत कई आहे। उहा उनजे माना वाठनि खे उनजा जेके माण्हू आहिनि उन्हनि खे उहा रास ॻाल्हि नथी अचे। हू चवनि था त असांजो जेको ख़ुदा उहो बि मलिक आहे, उहो माना उते सरदार आहिनि। असां जॾहिं बि सरदार सां जेकॾहिं बग़ावत कई आहे असांजे मथां उहो ई ज़ुल्म थियो आहे। हीउ ज़ुल्म को नओं कोन्हे, हीउ असां सां माना 20 सालनि खां वठी ज़ुल्म हलंदो थो अचे। अॼु शेर मोहम्मद मथां बि हिकु SHO जेको गुलाखान उहो वंगारी आहे, उहो मंशात फ़रोशनि खे कुझु नथो थिए। उतां मंशात जूं गाॾियूं रोज़ानी 20 इतां किरास कंदियूं वञूं। उहो शेर मोहम्मद जॾहिं उनजो वीडियो रिकॉर्ड करे अॻियां मोकिलियो त उन ते SHO जो बि कारोबार बंदि थी वियो ऐं मलिक असद सिकंदर जो बि कारोबार बंदि थी वियो। जेको वॾो माना मंशात फ़रोग़ आहे, मलिक असद जो कारोबार ई इहो मंशात फ़रोग़ आहे, उनजो कारोबार बंदि थियो। इन खां पोइ उनजे मथां गुस्सो थियो, उनजे मथां तशदुद कयो वियो। अॼु जेल में हवाले आहे। सिर्फ़ु उनजो ॾोह इहो त हुन जेको सो हिकु सरदार निज़ाम सां बग़ावत कई आहे। ऐं असांजो एहतिजाज इहो त हुनखे आज़ादु कयो वञे। असां जी जो पीपल्स पार्टी जो अॻुवान मीर जमील अहमद बारी जो साहब ऐं मीर अली हसन ज़ैरी साहब ऐं सदर पाकिस्तान आसिफ़ ज़रदारी सां मुतालिबो हुआ त हिते पीपल्स पार्टी जे कारकुन मथां तशदुद कयो पियो वञे, ज़ुल्म कयो पियो वञे। जेको हिते पीपल्स पार्टी में शमूलियत करे उन मथां उहो ज़ुल्म थी चुके। हीउ सरदार सालिम मोहम्मद भूतानी जेको मुख़ालिफ़ आहे पीपल्स पार्टी जो, उनजी वंगार पियो वञे मलिक असद सिकंदर, जेको उन सां माना असांजे माण्हुनि मथां ज़ुल्म आहे। असांखे इंसाफ़ ॾियारियो वञे, असांजे मथां जेको ज़ुल्म आहे उहो बंदि कयो वञे। असां पीपल्स हमेशह ज़ुल्म बर्दाश्त कयो, हमेशह ज़ुल्म असां सहंदा आयासीं। लेकिन जीअं गुज़िरियल इलेक्शन में मीर अली हसन ज़ैरी साहब हब जे ज़िले हब में आयो त असांखे हिकु नई उमेद पैदा थी त असांखे हाणे ज़ुल्म मां ऐं जबर मां जेको सो हिन मां असांखे हिन मां निजात मिलंदी। लेकिन अॼु बि उहो ज़ुल्म ऐं जबर असांजे मथां जारी सारी आहे। असांजो अर्ज़ु आहे मीर अली हसन ज़ैरी साहब खे असांखे हिन मां निजात ॾियारी वञे ऐं असांजी शेर मोहम्मद खे आज़ादु कयो वञे। ॿी सूरत में असां रोड रस्ता बि ब्लॉक कंदासीं ऐं असां हड़तालियूं बि कंदासीं, हर जॻह ते असां वेंदासीं। शुक्रिया।